अवां के इलेक्शन जो सजे जिले जो खटण जो लख लख तमाम घणी मुबारकूं ॾियां अवां हमेशा कोस्तान जे भाइरनि मूं अॻे बि अवां तव्हांखे हिकिड़ी यादि हुई तकरीर जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो त कोस्तान जे माण्हुनि हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो ऐं सुठो सम्झाइणी पियो वञा माण्हू हिते तव्हांखे ॿुधाइनि था हाणे बसि मुल्क ॾही वियो हाणे फिलाणो असां सां गॾु अची वियो फिलाणो अरे इहो त सम्झो भाड़ियुनि करे इलेक्शनूं खटियूं आहिनि इलेक्शन हमेशा मुल्क सां खटंदा जेके पंहिंजे बलबूते ते इलेक्शन लड़नि हिननि हमेशा पराए ज़ोर ते इलेक्शनूं विड़ियूं आहिनि पर ख़ुदा जो कसम आहे पोइ कोन करियो जेके पराए ज़ोर ते नथा खटे सघनि पराई ताक़त नथा खटे सघनि पोइ अहिड़ा भाॼा के अवां धरतीअ ते पैदा थी ॾिठा असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे बलबूते ते इलेक्शन खटी चाहे 90 इलेक्शन हुजे 85 खां वठी हेठि ताईं हिन मुखालिफ़नि खे ख़ुदा जो कसम आहे किराए किराए थकी पियूं पर वरी हुननि खे परवाह केतिरो किराईंदासीं पोइ बि अहिड़ा बेशरम जो ख़ुदा जो कसम अवांखे हिन धरतीअ ते मिलिया न त वरी हे अचो हमेशा वरी अचो तव्हांखे ॿुधाइनि त असांखे हाणे वरी पोयां के ठपकी लॻाई आहे हाणे वरी कुझु माल मिलियो इहे माल चटण लाइ अचनि इलेक्शन खटण लाइ कोन था अचनि हाणे ॾिसो चङा चङा वॾेरा बि माल ते लही पिया ख़ुदा जो कसम आहे वॾनि जी इज़त विञाए छॾियऊं हेड़ा पुछड़ा वरी कोन थींदा पंहिंजी जेका रही पई इज़त बि विञाए छॾियऊं अरे अहिड़ी इज़त कराए जो राजे जो माण्हू हथ त ॾे हाणे तव्हां ॿिया खे सलाम कोन कयो ईअं माण्हू हमेशा पंहिंजी इज़त पंहिंजो मान पंहिंजी ज़बान सां रखंदो पंहिंजे कौल सां रखंदो पंहिंजी दिलेरी सां रखंदो पंहिंजी हिमत सां रखंदो जेसिताईं इहे शयूं जिन माण्हुनि पंहिंजो विञायूं जिन पंहिंजा वड़ विञाया उन्हनि जा हशर अवां ॾिसो हिकिड़ा अलाह जे दर ते थींदा आहिनि हिकिड़नि खे अलाह हिते ॾेखारींदो जिन जी निशानी कल्ह अवां ॾिठी माण्हू चवां थो त ओड़ियूं ग़ैरतूं हिमतूं करियो हिन दूसरनि जे लमारनि जे चवण में न अचो इन वीचारनि जी भाड़े ते हलनि था जे न अहिड़ी ॻाल्हि के में जिते भाड़ो न ॾिनो खीर न ॾी हिन हाणे जिते भाड़ो न ॾिनो ते चवंदा हाणे इंजेक्शन पाण वठी रखूं था हाणे अॻे इलेक्शन आई वरी पाण हणंदासीं पोइ वाह जा हटंदा ज़बरदस्त हलंदा हूअं हाणे रला उन छॾे हाणे हलंदा भाड़े ते तो हींअर बि को थोरो भाड़ो मिले 5 ॾींहं पहिरीं त असीं इलेक्शन विड़ियूं कोन था असीं खटे खटे जेको थो हाणे भाड़िया थी पई पर वरी जेको माल मिले वरी हिकिड़ी सुई लॻनि वरी चुरिया ख़बर तॾहिं पई त कल्ह ठही अची कयूं हड़ई वई माल उहो हड़ई वई इज़त बि वई हाणे वेचारो वेही जेको सो जे न वेठा माण्हू हलंदा खतरा ताड़ियूं वॼाईंदा हाणे खतरो न मुझे माइट जी खबर जेको पासे में वेठो आहे कोई सुनो न सघे ऐं वञे वरी मोट पियो धरे करे मोचड़ा खाधे ख़ुदा बचायो मुंहिंजो बाबा हिन वीचारे पातर पातर पिया कनि गुलाम रसूल ॿुधी छॾ वीचारे जी जिंद तूं तव्हांखे मुझे तूं डाक कुर्स हो वीचारो हेॾी को ये फिटिका नथ लॻे मां मरी न पए गुलाम रसूल जा अचण वरी हुन जा भॼण हाणे केॾो बचाईंदा केॾो असां इलेक्शन विढ़ंदा हे रुगो कूड़ ते संधरो साईं रमाश आहे
सॼे ज़िले में पीटीआई वियो इमरान खान अथई ॿियनि भाई पे ॿियनि सोभ करे किरी आउं त कहंदो साईं हिन में भाॻो हुन घर ते पैदा थो हर इंजा ग़लति हो सही डॉक्टर सिकंदर छोरो आओ हाणे एमपी सीट थो बणा ओ घर जी सीट कल्ह किरी पियो शादी करे घर जी सीट ना वञी फेक पहुचाई मुंहिंजो मां पहिरीं घर खां त घर जी सीट त खटो पोइ एमपी पोइ विझां मूंखे हिकिड़े माण्हू कल्ह पंहिंजो हुते हुते हिकिड़े माण्हू पुछियो त साईं वॾा हिकिड़ा ठहनि पिया इताद मुंहिंजो कहिड़ा इताद थिया चऊं जीजीए चई तंहिंमें हे डॉक्टर सिकंदर पियो वञे जलाल शाह पियो वञे तुंहिंजो माइट थो वञे इहे अलाए घणियूं सीटूं खणंदा मुंहिंजो बाबा बेनज़ीर जी जुतीअ में पेर न विझनि पहिरीं कलंदर फ़कीर खां खटनि त पोइ अॻु ॾिसंदा इहे वीचारा माजूं कुकड़ियूं हिते छा हाणे खे छा कंदासीं अॻे इलेक्शन में इंशाअल्लाह जे तव्हांजो साथ रहियो त पोइ कुकड़ियूं वठी को दाणो विझी के कमरे में बंदि करे छॾींदा मूंखे उमेद आहे त तव्हां भारत खे वरी बि लख लख मुबारक हुजनि हाणे आउं मुखालिफ़नि खे हिकिड़ो मैसेज थो ॾियां त हीअ असां वांगुरु अञा टेलर ॾेखारियो आहे पर ख़ुदा जो कसम जो शौक़ु हूंदो त अॻी इलेक्शन में तव्हांजो लाइ छॾींदो वॾी वॾी महिरबानी आहे भारत जी ऐं गैर तरह भाउ रहियो अलाह खे ख़ुशि रखे जेके बि असांजा काउंसलर खटे आया आहिनि उन सभिनी खे मुबारकबाद इहो जश्न आवां जो आहे मुखालिफ़ हाणे रुॻो उठनि जूं फातिहाऊं पढ़ंदा इंशाअल्लाह जो कुझु कोन कंदा जीअं ॿुधो जीअं आवाम जीअं